जय झूलेलाल। हीअ ख़बर नागपुर जी आहे। नागपुर जूं पहिरियों कुछ विशेष ॻाल्हियूं ॿुधूं। श्री नितिन गडकरी जेके केंद्रीय मंत्री आहिनि उहे हितां जा आहिनि। हितां जो झूलेलाल मंदिर ॾाढो मशहूर आहे। ऐं नागपुर जा संतरा, परे परे ताईं इन संतरनि जे स्वाद जी ॻाल्हि थींदी आहे। हितां जा छोला ऐं पुलाव बि मशहूर आहे, जेको सिंध जे मसालनि सां हिकु ख़ासि रेसिपी सां तयारु कयो वेंदो आहे। इन विशेषताउनि खां पोइ अॻिते ख़बर आहे त राखीअ जे अवसर ते अखिल भारतीय सिंधी समाज पारां ज़रूरतमंद भेनरुनि खे निशुल्क वस्त्र ॾियण जो कार्यक्रम आयोजित कयो वियो। जरीबतका क्षेत्र जे स्वामी सतरामदास धर्मशाला समाधि में अखिल भारतीय सिंधी समाज पारां आयोजित निशुल्क वस्त्र वितरण कार्यक्रम में अखिल भारतीय सिंधी समाज विदर्भ जे अध्यक्ष चंद्रभान सेतिया प्रस्तावना रखंदे ॿुधायूं कि संस्था पारां स्वास्थ्य शिविर, सिंधी ॿोली जो विकास, निशुल्क वस्त्र वितरण अहिड़ा आयोजन हर साल कया वेंदा आहिनि। मंच ते प्रमुख अतिथि जनता हॉस्पिटल जा श्री प्रकाश कल्याणी, खटियावाली दरबार जा संत फ़कीरा, वरिष्ठ समाज सेवी ऐं सलाहकार श्री वाघनदास तलरेजा, SSD धाम जा श्रीचंद दासवानी, संस्था जा राष्ट्रीय सलाहकार श्री सुंदर तारवानी, राष्ट्रीय सचिव श्री सतीश मीरानी, रंगमंच जा साहित्यकार किशोर लालवानी, मेघराज रूधवानी, संस्था सचिव शंकर गुलानी, कोषाध्यक्ष गोवर्धन कोटवानी सभिनि पंहिंजा पंहिंजा वीचार रखंदे संस्था जे पारां कयल कमनि जी साराह कयूं। वरिष्ठ प्रवक्ता वाघनदास तलरेजा खुशियां आपकी मुट्ठी में इन विषय ते समझाणी ॾिनो। कार्यक्रम में आयल अतिथियुनि जे पारां 250 भेनरुनि खे निशुल्क वस्त्र वितरित कया विया। कार्यक्रम जो मंच संचालन अशोक आहूजा ऐं आभार प्रदर्शन शंकर गुलानी कयो। कार्यक्रम खे सफल बनाइण में सर्वश्री भागचंद केवल रामानी, अशोक आहूजा, रमेश तलरा, अशोक केवल रामानी, प्रदीप छाबड़िया, श्रीचंद मोहनानी, अशोक जयसवानी, देवानंद मोटवानी इन्हनि सभिनि जो अथक प्रयास हुयो। नागपुर जी हीअ न्यूज़ फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।